सरहाड़ी में सैफ जे सहकार सां हलंदड़ एम सिद्दीक़ मॉडल हाई स्कूल में एक सकाफ़ती प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें उस्तादनि शागिर्दाणियुनि सकाफ़ती वेस पहिरें प्रोग्राम के 4 चंड लगाए छॾिया। सकाफ़ती प्रोग्राम जी शुरूआति तिलावत पाक सां कई वई। तक़रीब में शागिर्द तोड़े शागिर्दाणियुनि टेबलोज़ तोड़े सिंधी गीतनि ते रक़्स करे ख़ूब दाद वसूल कयो। उन मौक़े ते स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िंदा दिल क़ौमूं पंहिंजा क़ौमी ॾींहं क़ौमी त्यौहार तमामु जज़्बे ऐं ख़ुशी में असां मल्हाईंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां असां बि ज़िंदा दिल क़ौम आहियूं। असांजी जेका सकाफ़त ऐं तहज़ीब आहे 5000 साल पुराणी आहे। ये जेका ट्रांसपोर्ट जो अहम जेका शइ आहे उन जा मुवज्जिद आहियूं। तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो दड़ो मां ऐं बैलगाड़ी हथु आई, उनजो फीथो हथु आयो। ट्रांसपोर्ट जे हिसाब सां तमामु दुनिया जेका जंहिं ते इन्हिसार करे रही आहे वापार, उहा इहा ई शइ आहे। सरहाड़ी में एम सिद्दीक़ मॉडल स्कूल जे तरफ़ां हिकिड़ो सकाफ़ती प्रोग्राम रखियो वियो, जंहिंजो उनवान आहे पढ़ निकाह पाक सिंध, ऐं उन हवाले सां ॿारनि टेबलोस पेश सकाफ़ती तक़रीरूं पेश कयूं। ऐं इहे प्रोग्राम हर साल हुजणु घुरिजनि। इन्हनि प्रोग्राम सां असां में शऊर ईंदो आहे। उहे क़ौमूं ज़िंदा आहिनि जेके पंहिंजा सकाफ़ती ॾींहं मल्हाईंदा आहियूं ऐं तमामु ख़ुशी जो ॾियारो आहे। असां सिंधी हिन ॾींहं खे ईद जो ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं ऐं हमेशह मल्हाईंदा रहंदासीं। असां अॼु सिंधी कल्चरल डे मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें खोड़ सारा सेगमेंट आहिनि, जंहिंमें नात आहे, स्पीच आहिनि, टेबलोज़ आहिनि ऐं खोड़ सारा एंटरटेन जा प्रोग्राम आहिनि। असां इन ॾींहं जे हवाले सां अॼु इहो पैगाम ॾियूं पिया त पंहिंजे ॿारनि खे वधि खां वधि स्कूल मोकिलियो ऐं वधि खां वधि तालीम हासिल कयो। स्पेशली जेके असां अदियूं आहिनि, जेके असां नियाणियूं आहिनि, उन्हनि पेरेंट्स खे असां चवंदा त उन्हनि खे स्कूल मोकिलियो ताकी असांजा ॿार सुठे में सुठी तालीम हासिल करे अॻिते वधनि। ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे त पंहिंजनि ॿारनि सां एकता ॾींहुं जेको आहे मल्हायूं था। तमामु घणो ख़ुशी जो महसूस थी रही आहे। अॼु स्कूल में ये एकता तकरीब थी रही है, तो ख़ुशी थी रही है। तो ॾिसी रहिया तो नंढा ॿार सभु टेबलो पेश करे रहिया आहिनि, तकरीर पेश करे रहिया आहिनि। स्कूल में सिंधी सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो आहे। असांजा तमामु शागिर्द ऐं उस्ताद हिते पार्टिसिपेट करे रहिया आहिनि। सकाफ़ती प्रोग्राम जे आख़िर में सुठी परफॉर्मेंस ॾेखारींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे मेडल इनाम तौरु ॾिना विया। कैमरामैन सां गॾु अल्ताफ़ हुसैन बंगवार, आवाज़ टीवी, सरहाड़ी।